इन सभिनी ॾिसंदड़नि खे फ़कीर रामू बागड़ जे तरफ़ां नमस्कार हुजे। तरफ़ां बि भलीकार हुजे। साल जित रहंदा हुजो, ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो, हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो। ॿ बत्तियूं लॻियूं पयूं हुजनि, तेल जी जरी न हुजे। जेका ॻाल्हि कंदो हुजां तव्हां सां त ख़ुशि हुजो, सलामत हुजो, बेत हुजे त अलाह अचनि उहे जिन आए मन सरहो थिए। ईंदे चवनी आ विंदे चवनी वेह, ईंदे चवनी आ विंदे चवनी वेह, छॾे सारो ॾेह अङण अचिजे उन्हनि जे। हे असांजो सॼो ॾेह पंहिंजो हुजे, हे सिंध जो अङण पंहिंजो हुजे, तव्हां सभु पंहिंजा हुजो। तव्हां सभिनी खे खोड़ सारा सलाम। ऐं सोचींदो हुजां अॼु सुबुह जो निकितो हुजां कंहिं कम सांगे, रस्ते मां वञी वरी मोटी आयो हुजां, इहो हाल अहिवाल तव्हां सां करूं। पर उन खां पहिरियां फेसबुक ते तव्हां हे प्रोग्राम रामू ऐं राधा बसि हींअर ॾिसंदा हुजो, हथ में मोकिलियल हुजे त खोले ॾिसंदा हुजो, मतां एतबार न हुजे। अॼुकल्ह मोबाइल जो दौर हुजे, पर हाणे माण्हू वरी चवंदा हुजनि अलाए एतबार न हुजे, अलाए हुजे अलाए न हुजे, पाण खोले ॾिसंदा हुजो। असां सिधा सवा असां पाण बीठा हुजूं, उन खां फेसबुक ते ॾिसो, उन ते नालो लिखो, नालो बि खणूं, लेक करो, ॿियनि खे दोस्तनि खे मोकिलो, शेयर करे छॾो। पोइ मेहरान टीवी ऑफिसल, मेहरान टीवी ऑफिसल यूट्यूब चैनल हुजे, उन ते बि तव्हां ज़रूरु सामजो, ॾिसो, उन ते ॾिसो, उनखे लेक करो, सब्सक्राइब कयो, उनखे करे छॾो। ऐं उन खां पोइ वरी जे असां खणी ॻाल्हि कयूं त वरी उनखे बि शेयर भली करे छॾो, उन ते लिखो बि, उहो बि लिखे छॾियो। बाक़ी वरी फोन कॉल नंबर त ईअं यादि थी वियो हुजे, ईअं माण्हुनि खे यादि थी वियो हुजे जहिड़ो सबक़ु हुजे, माण्हू पढ़े न प्राइमरी में, जहिड़ो इहो अलफ अंब बेबला वारी पटी पढ़ियल हुजे, उन में वरी 02222102855। हा, फोन कयो, ठक ठक फोन करण सां वरी उते पहिरियां तव्हां खां नालो पुछे, तव्हांजो शनाख्ती कार्ड न पंहिंजो, तव्हांजो नालो, तव्हांजे इलाइक़े जो, पोइ वरी चए त ॻाल्हायो तव्हां रामू ऐं राधा सां तव्हां ॻाल्हाईंदा हुजो। माना ईअं असांजो राब्तो जुड़ंदो हुजे, बसि ईअं हुजे जीअं लाइट जा बल्ब ॿारण जे विच में बटण हुजे, उनखे खोलजे त पोइ हले न, रोशनी थी वेंदी हुजे, सॼो मुल्क नज़र ईंदो हुजे, ईअं ई वरी जेको हुजे असां बि ईअं नज़र ईंदा हुजे। ईअं वरी डायरेक्टर खणे तव्हां सां ॻाल्हाए, राब्तो करे, पोइ वरी असांखे मोकिले ॾे। सो इन जे करे ॿियो मिड़े ख़ैर हुजे, ठीकु हुजे, हारी नारी मज़दूर जेको हुजे सभु को पंहिंजे कम सांगे वियो हुजे। अॼु वरी बालकनि खे स्कूल खां मोकल हुजे न, जेके बालक स्कूल में वेठा हुजनि, घर में वेठा हुजनि, स्कूल न विया हुजनि, हाणे त वरी सियारे जूं मोकलूं बि थियण वारियूं हुजनि, बालक सियारे जूं मोकलूं त मोकलूं बि वरी घर में सुहिणे नमूने माण्हू गुज़ारे। हिकिड़ो त एॾो पई वबा जे करे तालीम जो एॾो नुक़सान थियो हुजे, हा ख़्यालु कंदा हुजनि, वॾड़नि जो बि ख़्यालु कंदा हुजो। ऐं घर में वेही मोकलुनि में हाणे कहिड़ो माण्हू घुमी फिरी घणो ई वेठो हुजे, हिन कोरोना वारे दौर खां पोइ यको इहे माण्हू चुप। हाणे तव्हांजूं मोकलूं बि थियण वारियूं हुजनि, पर पंहिंजा सबक़ स्कूल वञो, सबक़ पूरा वठी छॾो। ऐं उस्ताद साहिबान खे चओ त एतिरो सबक़ ॾेई छॾो जो असांजा ही सभु ॾींहं मसरूफ़ गुज़रंदा हुजनि, ईअं न हुजे त पोइ वरी खेॾनि। ऐं इहे हिकिड़ा ॿार वरी वरी लाटुनि खेॾंदा वतंदा हुजनि, वरी हिकिड़ा ब्लोरनि खेॾंदा वतंदा हुजनि, हिकिड़ा वरी सुबुह सां इटी ॾकर खेॾंदा हुजनि। हा, हारी नारी हारी न हर संभाया हुजनि, हारी त पंहिंजो कमु कनि, नवां हाणे फसल पोखे छॾनि, हाणे त कणकूं बि थी वियूं हुजनि, निकिरी आयूं हुजनि, कमद लथो हुजे, एॾियूं माना हाणे त वरी मौसम करार। सो अॼु वरी मां सुबुह सां माना ग़रीब माण्हू तयारु थी अॼु वञा पियो कंहिं कम सांगे, रस्ते में वियो हुजां, लारीअ में थोरी लेट हुजे, सोचियो हुजे भई वञा त मूंखे अञा थोरी देरि लॻंदी हुजे न,
पोइ तव्हां सां मुंहिंजो राब्तो कीअं जुड़ी सघंदो हुजे पोइ इन जे करे वञी अध पंध खां वरी पोइ मोटियो हुजां पर अचे पोइ पंध खे माना स्पीड ॾिनी हुजे चाहे जे करे मोटियो हुजे महाराज हाणे विच में भला इहो लाज़मी न हुजे त इहो गोक रखणु मां तोसां नाराज़ हुजां तोसां मां न ॻाल्हायां मां पंहिंजे मुंहुं ॻाल्हायां त जेकर हुकम हुजे मूंखे जवाब ॾींदो हुजे पोइ तूं विच में छो इहे वेठि जवाब तोसां मां न ॻाल्हायां मां पंहिंजे पाण सां ॻाल्हायां तूं मूंसां न ॻाल्हाए पोइ विच में जवाब छो ठोकी वही तोसां ॻाल्हायो हुजे मां तुंहिंजो नालो खयो हुजे कर रामू नालो खणिया उन खां पोइ तूं जवाब ॾींदो हुजे तूं चयो हुजे न रामू राधा हुजे आम्हूं साम्हूं तव्हां ॾिसंदा हुजो चयो हुजे न चयो हुजे त मां पंहिंजे घर जी ॻाल्हि कंदी हुजां तुंहिंजो नालो न खणंदी हुजां मौज घर जी ॻाल्हि कई हुजे पंहिंजे घर जी ॻाल्हि कई हुजे इहा ॻाल्हि बि पोइ थींदी हुजे 80 करे ॻाल्हि ॿुधाए छॾूं 80 त कल्ह सुबुह खां वठी जेको राति ताईं जेको तूं घर में पूरो इहो कयो हुजे न भई इहो गोड़ चवंदा हलंदो हुजे के दिल खे जेका तो तकलीफ़ ॾिनी हुजे न मुंहिंजे दिल खे ख़बर हुजे तकलीफ़ हुजे जो मुंहुं असुल हिन ते 10 दिला मथे ते रखे छॾिया हुजनि जो हिनखे दिला रखाईंदो हुजे न उहो बि भलो हुजे सुबुह सां आस्ते थोरो माण्हू हेठि करे ॻाल्हाईंदो हुजे कोन थींदो हुजे इहो 8 कारे ते वञी बसि रुगो रड़ पाई पवंदी हुजे मां करे त रागी हुजां जो 8 कारे ते वञी पहुती हुजां जेन महिल ॾिस बसि काकड़ो 8 कारे ते पियो हलंदो हुजे ओ हिकिड़ो कलाम हुजे सचल साईं जी शाइरी हुजे जंहिं दिल पीता इश्क दा जाम सा दिल मस्तो मस्त मदाम हक मौजूद सदा मौजूद सदा हुजो उन खां पोइ वापस ईंदा हुजूं त अञा खोड़ सारा रंग ई खोड़ सारियूं कचहरियूं हुजनि हिक दफ़ो ॿीहर भलीकार चवंदा हुजूं पंहिंजे प्रोग्राम रामू राधा में साल जिते रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो हर वक्त गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो इहा हर वक्त अव्हां खे दुआ हुजे हिते 80 रुपया रखिया हुजनि खुला खुला हिकिड़ा हाणे वरी हे जेके बात मां खोल हुजनि इहे न कंदो हुजी छो हाणे ॻाल्हाइण जा रगो इहे बहाना ॻोल्हींदो हुजी कहिड़ा सिर पे रखा हुजनि हिते 50 जो ॿधो नोट हुजे 10 जा 3 नोट अलॻि अलॻि हुजनि कूड़ ॻाल्हाई सुबुह सुबुह सां कूड़ न ॻाल्हाईंदो हुजे हिकु छपर कच्ची हुजे कूड़ छो ॻाल्हाईंदो हुजां 30 रुपया हुन में हिकिड़े खे टेप सॉल्यूशन लॻल हुजे हिकिड़ो पुराणो हुजे सफ़ा हिकिड़ो वरी 10 जो नोट कड़क हुजे ऐं वरी जेको 50 जो नोट हुजे न उहो वरी हीअं बीणो थियल हुजे ईअं करे मूं हिते रखिया हुजे हाणे जेको बीणो नोट हुजे जंहिंखे टेप सॉल्यूशन लॻल हुजे कड़क नोट त खोड़ हुजनि पोइ माना तो जा हुजनि मां पकी निशानी ॿुधाईंदो हुजां पकी निशानी हुजे इहा हिकिड़ी फोन कॉल ॻाल्हाइण जा पार हुजनि हेलो वालेकुम सलाम हुजे केरु कहिड़े शहर खां नालो त पंहिंजो ॿुधाईंदा हुजो न थोरो आवाज़ थोरो ॾाढा आवाज़ सही जाइ ते बीहंदा हुजो त आवाज़ सम्झ में ईंदो हुजे न हा हाणे नालो कहिड़े शहर खां हा हाणे अचे थो आवाज़ थोरो आवाज़ खे मथे रखंदो हुजे हाणे अचे थो कहिड़े शहर खां कराची खां दिड़ीअ जो नालो मुंहिंजो साहिब आहे असांजी फरमाइश आहे जी अदी कहिड़ी फरमाइश कराचीअ में कहिड़े इलाइक़े में वही तव्हां ॾिसो अदी असां गुलिस्तान जोहर में आहियूं गुलिस्तान जोहर में अदी कहिड़ी फरमाइश 11 खां ब्लॉक 11 खां गुलिस्तान जोहर हा 11 इहो ब्लॉक हुजे माना उन में छा जंहिंमें शुरू ठहंदियूं हुजनि हिकु बिल्डिंग हुजे बिल्डिंग माशाल्लाह घर आहे पंहिंजो असांजो सुठो खासो माशाल्लाह 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 पोइ माना
कराची में अचूं त माना पोइ अधीअ वटि माना लड़ी वञूं को ॾींहुं आहे जो असां अधीअ वटि पोइ कराची घुमण हलूं वेला टारींदो हा हुजे दा कराची एॾी वॾी आहे माशाल्लाह घुमण लाइ वॾो शहर आहे को मसइलो न आहे हा वॾी महिरबानी पोइ फरमाश अलाए कहिड़ी हुजे तव्हां पहिरियां उहा ॻाल्हि ॿुधाईंदी हुजो असांजी फरमाइश आहे सरमन सिंधीअ जो को सुठो सॉन्ग ॿुधायो सरमद सरमद सिंधीअ जो कलाम ज़रूर हलाए छॾो पर अॼु ओचितो अचे असांखे ईअं नज़र आई हुजे त जोहर में प्रोग्राम जे अॻु बि ॾिसंदियूं हुजो तव्हां न दा असां ॾिसंदा आहियूं रोज़ाना ॾिसंदा आहियूं असां असां त संसराचर ते ईंदा हुजूं बाक़ी महिराण टीवी त 24 कलाक पियो हले हर प्रोग्राम तव्हांजे लाइ कलाक माशाल्लाह असां सुबुह जे टाइम ॾिसंदा आहियूं तव्हांजो जेको प्रोग्राम हूंदो आहे रेगुलर हा वाह 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 गुलस्तान में माशाल्लाह काफ़ी पंहिंजा सिंधी रहनि था पिया सभई ॾिसंदा आहिनि हा इहो त वरी मूं ॿुधो हुजे गुलस्तान चौर में वॾा असांजा पंहिंजा रहंदा हुजनि उन वटि मां बि चवां त कमल चकर ॾेई अचां ईअं बसि निकिरी रोज़ सभिनि सां कचहरी करे वरी मोटी ईंदो हुजां जी अदा असां तव्हांजी साम्हूं ॾिसूं था पिया वेठा भले अचो अखियुनि ते हा हा पोइ ईंदा त असां बि 2000 या 5 माण्हू वेंदो हुजे घुमण फिरण भला जोहर में इहो महिराण टीवी सफ़ा ईअं साफ़ हलंदी हुजे न थी साफ़ क्लियर क्लियर चिट्टी आहे अदा हा चिट्टी चिट्टी अदा महिरबानी बसि वॾी महिरबानी हुजे वॾी महिरबानी रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जी मुस्कुराईंदा हुजो थोरी झिरमिर हुजे वञी सही करे ईंदो हुजे चिट्ठी हलंदी हुजे पुछण हक़ हुजे अञा जट चवंदा हुजनि के अञा न हुजनि जट अञा पिया हुजनि अधी भला झिरमिर त न हुजे चिट्ठी हुजे वञी थोरी हुजे उनखे सही करे ईंदो हुजे इहा का ॻाल्हि कनो छा ॻाल्हि करां हा इन में कहिड़ी ॻाल्हि हुजे बाक़ी अधी उते इहा जेको महिराण टीवी चिट्ठी हलंदी हुजे के मां उते हुजां चवंदी हुजां के न न चिट्ठी न हुजे थोरी झिरमिर हुजे ठाहे त वेंदो हुजे हर मां कहिड़ो केबल वारो हुजां मूंखे इहो ख़बर हुजे त केबल वारो सही हलाए न हलाए पुछंदो हुजे तोखे मिड़े मूंसां ॻाल्हाइणो हुजे न ॻाल्हाईंदी हुजी मूंखे ॻाल्हाइण जो शौक़ न हुजे हिकिड़ी फोन कॉल हुजे वठंदो हलो अस्सलाम वालेकुम रामू वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां भा अदा सदर कराची अलीगुल भट्टी बार कुआती रात आके अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम भट्टी साहब छा हाल हुजे ख़ुशि चङा भला शुक्र आहे शुक्र अल्लाह जो रामू सां मुलाक़ात थी वई 5 दिसंबर जो फिल्म डे में मूंखे ॾाढी ख़ुशी अथई तव्हां सां मिली बसि उन ॾींहुं मूंखे बि वॾा कम हुजनि उते पंहिंजी मुलाक़ात थी ॿार तव्हां सां गॾु हुजनि भाऊ सम्झी अच्छा अधी रात छा खाईंदा हो एॾो भाऊ ते गरम थींदा हो थोरो भाभी गरम ई घटि कंदा कयो अबा गरम हे त 24 कलाक हिन जो इहो ज़हन ठहियल हुजे त बसि जीअं रमण घर पहुचंदो हुजे न बसि ॻाल्हाईंदी हुजां दा सच ॻाल्हाईंदी हुजां अती सच अॼु दौर आहे सच ॻाल्हाइण जो थोरो मुर्स जी का इज़त कर पोइ मुंहिंजे ॾिस त इज़त कर हा फलोड़ मुर्स अथई हा ॾिस त सही अदा तो कराचीअ में ॾिठो न त मुंहिंजी केॾी उथी वेठी हुजे तो पाण ॾिठो हुजे अदा अहिड़ो फलो मुर्स मबती अधी राजा ईअं न कर तोखे छा खपे आऊं हाणे ॾियां तोखे हा ए लख बसि इहा ॻाल्हि तूं कंदो हुजे अञा बि छित ते वेहंदो हुजे हाणे अधी पोइ छत ते तुंहिंजे सूरनि को वेह तो एॾो तपाई थी पोइ काॾे वञे वीचारो हज़ार या सूर खां माण्हू वण ते चढ़ी वेंदो हुजे छित ते चढ़ी वेंदो छित ते चढ़ी वेंदो हुजे वॾा सूर हुजनि अदा तूं बि साबित हुजे तोखे अधी राधा तव्हांजो ॾाढो सुठो प्रोग्राम तव्हांजी भाभी ॾिसे पई ऐं मुंहिंजी पूरी फैमिली तव्हांखे सभु ॾिसी असां जेको आहे सो दुआ ॾियूं पिया अलाह तव्हांजी तरक़ी ॾे ऐं अंसार खोसो मज़र बलोच ॾिसनि पिया उन्हनि खे मुंहिंजे तरफ़ो खोड़ सारा सलाम ऐं अदा रामू बहितरीन अदा वॾी महिरबानी यार हिकिड़ी ॻाल्हि ॿी पुछणी हुजे तोखां इहो मोहर 80 रुपया आहे त किथे तो त न ॾिठा हुजनि हे त न ॾिसंदो हुजे इहा 80 जो चोर बि तोखे कयो हुजे हिन में उनखे छो चवां न चवंदो हुजे अदा इहा 80 रुपया तो त न खया हुजनि अञा रामण खे भलो सम्झंदो हुजे अलाह हे दुर्बनियूं लॻियूं पई हुजनि हर से चिटी चिटी 80 लॻी पई हुजे हिन में साईं ने खया हुजनि हा फोन कॉल हुजे परियां वठो हलो हलो वालेकुम वालेकुम सलाम अदा केरु कहिड़े शहर खां
फकीर मोहम्मद इकबाल बंबरो छोर उमरकोट। अबा इकबाल साहब खुश चङो भलो छोर तोई बि सभु ख़ैर लॻो पियो जे उमरकोट में बि ऐं प्रोग्राम तमाम जबरदस्त पियो हलियो हुजे। सही वाह एॾा उमरकोट ॾाढी थधी लॻी पई हुजे। बस इहा ॻाल्हि न पसंदि हुजे इन करे मूं वरी तोखां थोरो ज़माने जो हाल अहवाल इन करे वरितो हुजे त हे छोड़ो वरी सभिनी खे अमरकोट जी दावत बि हुजे। उमरकोट सही हो बादशाहनि जो शहर हुजे असां फ़क़ीर माण्हू पाण तूं जीअं चवंदो हुजे मांझी फ़क़ीर जो कलाम बि थियो हुजे। मांझी फ़क़ीर जो कलाम ज़रूर ॿुधाए छॾियूं पर सभिनी मारवड़नि खे जहांगीरनि खे बि मुंहिंजा सलाम हुजनि। राधा जे तरफ़ां बि खोड़ सारा सलाम ॾेई छॾींदा हुजो। थर बि मूंखे एॾो वणे है थर जो इहो माल जेको ढगियूं हुजनि न हल ॾांद जेके हुजनि वॾनि सिंगनि वारा ऐं वरी जेको इहो उठ में जेको हर ॿधी हारी काहे मूंखे दिलि मुंहिंजी चवंदी जे मां बि खेड़ा हाणे त ताज़ो वरी ॿीहर लॾो हेॾे खणी ऐं माल वरी थर जो चाढ़णु ऐं माल वरी राति जो बि कीअं कतार करे हले ऐं वरी उतां जो जेको आहे माल खे चाढ़ण वारो पोइ धनार हुजे उन जे बि हड़ में गुड़ ॿधल हुजे मानी ॿधल हुजे पोइ राति किथे ॾींहुं किथे हाय हाय इन देश जा लॻो पियो हुजे इन जे करे राति जो हीअं माल काहे निकिरी पवंदा हुजनि गणती न हुजे। मुंहिंजे घर में बि इहे अमुन ॾिसंदो हुजां हा मां मुंहिंजी मर्ज़ी माना केॾी महिल अचां वञा हा तुंहिंजी मर्ज़ी हुजे केॾी महिल ईंदो हुजे केॾी महिल वेंदो हुजे मां हिते दर ते ॿेठी हुजां चौकीदार हुजां। हलो हेलो अदा केरु कहिड़े शहर खां भाउ ख़ुदा मुशर पियो ॻाल्हाए मरी आज़ाद कश्मीर खां। साईं मरी साहब खुश चङो भलो आज़ाद कश्मीर मरी खां माना सुबुह जो थधि थधि में उथी मूंखे यादि कयो जे वॾी महिरबानी खुश चाक चङो भलो अदा अल्लाह जो शुक्र आहे थधि लॻी पई आहे ॾाढी ख़ुशीअ में जलाल चंद जो गानो ॿुधायो। हा साईं जलाल अहिड़ी थधि में जलाल साहब ई तव्हांखे माना थधि खां ॿाहिरि कढंदो हुजे पियो। बाबा सीउ ॾाढो लॻो पियो आहे हिते मरूं पिया माना हाणे एॾो चवंदो हुजे त सीउ लॻो पियो हुजे माना चवंदो हुजे त रामण हेॾां न ईंदो हुजे ईअं न बाबा हकी वटि लाइन ते कॉल कईसीं न पोइ हाणे मूं वरी चयो फोन कई हुजे कश्मीर खां मरी खां एॾियूं सुहिणियूं वादियूं हसीन नज़ारा हुजनि अधो चवंदो हुजे अदा रामण हलियो ईंदो हुजे तूं बि घुमण। हा अचो अचो घुमी वञो असां वटि अलाए डपु अहिड़ो ॾिनी त अहिड़ो सीउ हुजे जो माना न अचे माण्हू हलो था मरी में अथा सीउ पवंदो आहे। हा सीउ त बिल्कुलु उते त भाऊ नारे में बि सीउ लॻो पियो हुजे। हा सीउ लॻो पियो हुजे घणे अरसे खां त उते रहंदो हुजे विच में जेको वापदार वेठो हुजे न कटे छॾे काल खे ओ घणे अरसे खां रहंदो हुजे उते तोखे बि प्लाट जी टुकड़ी लिखे ॾींदो हुजे हा ॿियो बाक़ी हुन वीचारे खे छिक भाए छॾियो हुजे छो के मां ईंदो हुजां हाल अहवाल त माण्हू वठंदो हुजे अहिड़ी थधि लॻी पई हुजे हुतां जा माण्हू पाण वीचारा परेशान हुजनि नलकनि में पाणी न ईंदो हुजे बाहि न भरंदी हुजे ठीकु हुजे हाणे इहो फोनूं त ॿ टे अची हुजनि सभिनी जी पसंदि हुजे पर वारे वारे त सभिनी जी पसंदि हलाए पहिरियां अधी कराची वारे जी फरमाइश हुजे उहा लाज़मी हलाए छॾियूं सरमद सिंधीअ जो आवाज़ हुजे लोली मिठड़ी लोली अमड़ ॾिनी हुजे लोली इहो ॾिसंदा हुजो उन खां पोइ वरी वापसि ईंदा हुजूं त अञा खोड़ सारा रंग ऐं खोड़ सारियूं कचारियूं हुजनि। हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदो हुजां प्रोग्राम रामू राधा में ऐं एॾियूं सुबुह खां अदन फोन कई हुजे सभिनी जा लख थोरा हुजनि तव्हां सभु दोस्त जेके हुजे उहो बि फोन कयो काॾे राधा केॾे जेॾी महिल तेॾी महिल को चवंदो हुजे चांहि ठाहींदी हुजे चांहि पीअंदो हुजां भले मां ॻाल्हायां न ॻाल्हायां चांहि हिनखे खपंदी तूं चांहि ठाहींदी हुजे मां फोन कॉल वठी वठंदो हुजां वठंदो हुजे। हलो
अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम सलाम साईं साहब न हुजा फ़कीर रामण बागड़ी हुजा दा। हाँ हाँ वो साईं जेको केर भी हुजे पर सलाम तो साईं जरूर ॾियणो आहे न लाज़मी। हाँ सलाम वरी साहबन जो अलग फकीरन जो अलग मां वरी सौ सिधो फकीर रामू बागड़ी बाबा जो हुजऊं उहा सभिनि खे सही ॿुधाईंदा हुजऊं न बा। साईं इहो त जेको आहे पुछो त कोन वे त केरु आहे किथां खां कननि खां तव्हां बोला घाटो। हा इहो हाणे पुछंदो हुजां दादा केरु कहिड़े शहर खां। अदा इहो घोटकी विलो आहे घोटकी विलो अमान ला शहर रावती जो कचे खां। हा घोटकी खां माना ॿाहिरि कंहिं ॻोठ में वेठो हुजी न बा। हा रावती जो कचो आहे। हल माना एॾा वरी रामू राधा कुछ ॿियो ख़ैर 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 लॻो पियो जे एॾा मसला बि वॾा लॻा पिया जन अमन हुजे हाणे भला। सर अमन त आहे फ़िलहाल पर थोरो घणो ॾचा बि आहिनि। यार इहे जेके इन पासे जो जेके इहे ॻाल्हियूं ॿुधा न पोइ वरी राति जो हिकिड़ो ॾुख असांखे वॾो राज इहो 5 डिसेंबर एकता जो ॾियारो कोन मल्हाए सघियासीं कबाइली तकरार जे वर्जे ॻाल्हि आहे असांजो इलाइक़ो। मां इहा ई ॻाल्हि कंदो हुजां तूं भाउ वेठो हुजे न माना रोअण ईंदो हुजे त यार कहिड़ो भला असां इंसान जो एॾो वेरी लॻो पियो हुजे इहा ॻाल्हि सुठी त न हुजे न भला। दरगुज़र कर मुराद अली शाह खे चओ त इहो कबाइली तकरार ख़तम करा छॾे चओ साईं मुंहिंजा तव्हां काथे वेठा आहियो। साईं मुराद अली शाह साहब खे पंहिंजी जेका हुकूमत हुजे न उन में वॾा मसला लॻा पिया उहो उनखे हल करण में लॻो पियो हुजे। पंहिंजा मसला पाण हल करो दरगुज़र कयो हिक ॿिए खे परचायो इहे छॾियो इहे जेके हुजनि न ज़िद ख़राब हुजे दा। अधु अलाए काॾे हुजे सच पुछंदो हुजे इन पासे जो जेको इहो तव्हां ॻाल्हि कयो त ही मसला हुजनि इहे मसला ॾंढ में ॿधी मथे ते रखे छॾो सदियूं गुज़री वञनि। इंसान जी उमिरि केतिरी हुजे उहा ईअं विञाए छॾियो ज़ाया करे न कंदा हुजो। हे ॾिसो हे पचको हे पोती इहे अना खे ख़तम करे छॾियो कुर्ब वंडे छॾियो हिक ॿिए खे बुरो भलो चवण सां मामला हल न थींदा हुजनि। इंसान जो क़त्ल करणु इहो बि को मामले जो हल न हुजे। माण्हू इंसान हुजे इंसान जो एहसास करे हिकिड़ी फोन कॉल हुजे। हलो 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 बड़ी मेहरबानी है आपकी। आपका नाम और कहाँ से। मां तो थाना ॻाल्हाईंदी हुजां। थैंक यू वेरी मच वेरी गुड चाहे ख़बर न आहे कहिड़ी हुजे बाक़ी वेरी गुड खणी अचण ऐं ॾियण जो स्टाइल ॾाढो सुठो लॻो। तो सामान न ॻाल्हाईंदी हुजां। न ॻाल्हाईंदी हुजे मूं थैंक यू कयो हुजे। हिकिड़ी फोन कॉल हुजे वठंदो हुजां। हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम हुजे मुंहिंजा भाउ मखण जहिड़ा मोर छा हाल हुजे कहिड़े शहर खां। अल्लाह जो शुक्र आहे तव्हां ॿुधायो था। हा ख़ैर लॻो पियो हुजे कहिड़े शहर खां भाउ जो नालड़ो छा हुजे। अल्लाह शोएब अली नालो आहे दादू शहर खां विया। हा दादू शहर खां शोएब अली नालो शोएब छा हाल हुजे ख़ैर लॻो पियो हुजे रिहाण कीअं लॻंदी हुजे कहिड़ी मसरूफ़ियत लॻी पई हुजे। अल्लाह जो शुक्र आहे मसरफ का बि कोन्हे ॻाल्हि कोन्हे। हा बसि तव्हांजी शो ॾिसूं पिया ॾाढा सुठा पिया लॻो तव्हां। हा ईअं त हर माण्हू मूंखे चवे त मां ॾाढो हुजां बि सुठो इन में को शक बि न हुजे न भाउ। न असांजा सिंधी ॿाहिरो ॾाढा सुठा पिया लॻो। हा वॾी महिरबानी इहो पंहिंजनि जो प्यार ईअं हुजे जेको माना ईअं निकिरी निरवार थींदो हुजे ॼण मखण मां वार निकिरी पवंदो। अहिड़ी ॻाल्हि ई न आहे असांजे लाइ ॿाहिरि हो असांजी भेण आहे तव्हां असांजा भाउ हो। हा साईं वॾी महिरबानी ॿियो ख़ैर हुजे अॼु प्रोग्राम ते नज़र पई हुजे या हूअं ॾिसे बि। यार मां अॼु बसि साम्हूं ॾिसां पियो अॼु ॾिठो अथमि। हा न पोइ एॾा ॾींहं माना वॾो कम कंहिंमें मसरूफ़ लॻो पियो हुजे छा। न मसरूफ़ी का बि कोन्हे बसि टीवी अॼुकल्ह न पिया ॾिसूं मोबाइलूं बि अची वियूं आहिनि। हाणे मोबाइल में फेसबुक ते ॾिसी वठंदो हुजे जिते बि हुजे न हुते फेसबुक ते ॾिसी वठंदो हुजे। न हाणे इनशाला कोन छॾिबो तव्हांखे ॾिसंदासीं हर शो में तव्हां गॾु हूंदासीं। छॾिबो छा ॿाह में हथ विझी बीहंदो हुजे ज्यादा ईअं त न कंदो हुजे यार। अहिड़ी ॻाल्हि न आहे भाऊ। हा ईअं प्रोग्राम खे ॾिसण छॾिबो मूं चयो अचे अचे ॿाह में हथ विझो। वॾी महिरबानी हुजे दिलि में न कंदो हुजे बसि ईअं
वात में ॻाल्हि मूं हाणे कई हिन तोखे चयो हुजे कि सुहिणो लॻंदो हुजे लॻंदो बि हुजे हिन में कहिड़ी ॻाल्हि मूंखे हुजे त वरी वॾी ख़ुशी थी हुजे कि मां वक़्तु सुहिणो लॻा इहो कलाम बि हुजे कहिड़ो कलाम हुजे सुहिणो लॻंदो हुजे यार गुलाबनि में इहो नओं कलाम हुजे अलाए पुराणो हुजे ख़बर त इहा बि न हाणे हुजे त उहो पंहिंजे पाण जे छिकींदो हुजे ज़ाहिरी हुजे गरूर त कोन कयूं बाक़ी तूं मूंखे पंहिंजे हसी जी ॻाल्हि ॿुधाईंदो हुजे हाली ख़बरुनि जो टाइम थी हुजे 80 रुपया त हिते रखिया हुजनि अलाए काॾे इहा ॻाल्हि मारी ख़बरुनि में बि ॾिनी थी हुजे कि 80 रुपया या कीअं गुम थी हुजे ख़बरुनि में छो पंहिंजी हिते ॻाल्हि खे चिटी कर पर हाणे ख़बरुनि जो टाइम थी वियो हुजे मां बि चांहि न ठरी वेंदी हुजे त चांहि खे ॿ टे ख़बर ॾिसंदा हुजो उन में मुल्क जहान जी ख़बर चार वठंदा हुजो उन खां पोइ वापसि ईंदा हुजो त अञा खोड़ सारा रंग ऐं खोड़ सारी कचारियूं हुजनि हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदो हुजां प्रोग्राम रामू राधा में राधा जे तरफ़ां बि सभिनीनि खे भलीकार हुजे साल जिते रहो ख़ुशि सलामत रहो कोको हणो हुजे छा कोको हुजे अलाए ईअं लॻो त ईअं हुजे कोको हुजे वालो मां उबतो पाए गई हुजे रगो तो जी हज का तर तकड़ हुजे न रगो रड़पंती हुजे रगो रड़पंती हुजे हाणे वालो हाणे हिन में हुजे छा जो सुबह तो या उबते फ़र्क़ त कोई न छो हुजे कोन हुजे हिन में लॻा पिया हुजनि मोती हूंदो लॻो पियो हुजे अहिड़ो मोती बीठो हुजे न खां मथे ॿियो छा खपे कहिड़ो मोती हुजे रामण मोती हाणे मोती हुजे हिकिड़ी फोन कॉल हुजे हलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां अदा खुदा बख्शो ॻाल्हाए मरी इस्लामाबाद खां रामू खान ॻाल्हायां थी अदा खुदा बख्शे ख़ुशि चाकू चङो भलो इस्लामाबाद ख़ुशि हा हा इस्लामाबाद ख़ुशि लॻो पियो हा वॾी महिरबानी हुजे माना जी जी सवेर बि कॉल कई मूं ड्रॉप थी रही हा सवेल हा ईअं दोस्त ॿुधायो हुजे त परे खां फोन हुजे तुंहिंजो नालड़ो बि ॿुधायो हुजे त पर मूं चयो अलाए वरी अधो कंहिं कम सां बीह रहियो हुजे या वरी को अॼु जे दौर में वरी इहो फोन में बि कॾहिं कॾहिं मसइलो थियो हुजे गैस बंदि थी वेंदो हुजे वरी इहो पेट्रोल बंदि थींदो हुजे वरी ईअं मूं चयो मोबाइल में बि हाणे मसइलो अची वियो हुजे अलाए छा अच्छा हा पोइ असां वरी इहो ज़माने जा सूर तव्हांजो प्रोग्राम इस्लामाबाद में ॾिसो पिया हसे माना मां इस्लामाबाद तो ही माना तव्हांखे नज़र ईंदो हुजां मूं वरी सम्झो न दूरबीनी में मां रुॻो हिते पियो नज़र ॾियां बाबा नज़र अची वेंदो असांखे तूं हसे बाबा बुमरी साहिब माना पोइ इस्लामाबाद बि माना मूंखे ॾाढो वणंदो आहे दिलि चवंदी आहे घुमण वञा पोइ माना कमल हलियो आहे चाहे हिते इस्लामाबाद खे बि चकर ॾेई वञा ॿियो हा हा छो घुमाईंदासीं तव्हांखे मरी इस्लामाबाद फैसल मस्जिद हसे वाह 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 जो ॿियो एॾा वरी एॾा इस्लामाबाद वॾा सियासतदान बि अचनि मूंखे उन्हनि खे बि थोरो ख़िताब करणो हुजे सियासतदाननि खे बि तूं खिताब कंदो हुजे राधा सां ॻाल्हि कराए अधो पुछंदो हुजे त कीअं हुजे बिल्कुलु अदा सभु ख़ैर लॻो पियो हुजे तव्हां कीअं हुजो ख़ुशि पास हुजो ठीकु ठाक लॻा पिया हुजो असां ख़ुशि लॻा पिया आहियूं तव्हां ख़ुशि लॻा पिया आहियो हीअ असांजो रामू राधा प्रोग्राम तव्हांखे कीअं लॻंदो हुजे चए असां ठीकु लॻा पिया हुजूं मां बि त हुन खां पुछां कि असांजो प्रोग्राम कीअं लॻंदो हुजे ओ चए त ॾाढो सुठो लॻे इस्लामाबाद में हीअं बाक़ाइदे वॾी टीवी ते ॾिसंदो हुजां त बाक़ी जेको हुजे जेको फोन करे हुन खां चयो त मां अचां चकर ॾेई वेंदो हुजां भाड़ो किरायो किथे हुजे जेको फोन करे त मां ईंदो हुजां दिलि जड़ा खान कुतो मां बि बीठो हुजां मां अहिड़ो वादो न थींदो हुजे अकेलो वियो हुजां जाॾे वञा तोखे गॾु वटि इहा मूंखे छखी पेर में त उहो ई लॻल आहे मूंखे लॻल हुजे कमीस में चती त उहो ई लॻल हुजे ज़रूरत न हुजे मां तोसां ॻाल्हाईंदी न हुजां हरो भरो छो ॻाल्हाईंदो हुजे अच्छा माना हाणे वरी ॻाल्हि हुते वई हुजे बाबा तूं पंहिंजे 80 रुपए जी ॻाल्हि कंदो हुजे मुंहिंजे मगज में हीअं जेको हुजे न हीअं खड़कंदी हुजे 80 खे फ़िलहाल रखंदी हुजे मूंखे जेका अधे थोरी देरि पहिरियां ॻाल्हि कई हुजे न कबाइली मसइले वारी
हाँ इहो मसलो वॾो हुजे इहो मसलो ऐं हुन पंहिंजे दिलि जो जेको ॾुख कढियो हुजे न मूं फ़कीर रामन भाई मां कहिड़ो हिन इलाइक़े जो भला को सरदार त न हुजां पर हुन पंहिंजो सम्झो हुजे सियासतदान त न हुजां हुन चयो हुजे साईं खे चवंदो हुजे मामला हल करे काथे हुजे गुम हुजे सोमोजा राणा हे ॾिसंदा जो सिंध में आउं चवंदो हुजां अहिड़ा माण्हू पैदा थी पवंदा हुजनि जेके इहे तव्हांजे मसइलनि खे ख़तमु कंदा हुजनि हर कंहिं वटि हली वञणु सच पुछो त हे मुंहिंजी पग हुजे आउं त 7 दफ़ा तव्हां सभिनी खे रखां त भली इन्हनि मां जान छॾायो हे सकाबती ॾींहुं हुजे छाजे करे हिक ॿिए सां मोहबत वंडींदा हुजो मोहबत ॾींदा हुजो नफ़रतूं पंहिंजी दिलि मां बिल्कुलु कढी छॾींदा हुजो के रामू राधा अव्हां के हथ ॿधी अर्ज़ कंदा हुजनि के इहे जहिड़ा झगड़ा फसाद ख़तम कंदा हुजो भाकुर पाए हिकु थींदा हुजो हिक ॿिए जा हौसलेमंद थींदा हुजो हिक ॿिए खे भरझलो थी हलंदा हुजो हिक ॿिए जा वेरी न बणजंदा हुजो असां वटि वरी जेको अकाबर हुजनि उहे वरी कमल कमल अजीबो ग़रीब ॻाल्हि लिखी छॾीनि चई छॾींदा हुजनि अरे अकाबर बि ईअं रहिजी विया हुजनि त पोइ हाणे असां फ़कीर बेली असांखे इहे सूरत सुझंदा हुजनि इहे जो कंदा हुजो त पोइ धारनि खे जेको हुजे उहो त माना वारी मिली वेंदी हुजे हिकिड़ी फोन कॉल हुजे या वठंदो हुजां हलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां भाउ अदा इस्लाम कोट खां पिया ॻाल्हायूं इम्तियाज़ लंजो ऐं इद्रीस कुंबर इस्लाम कोट खां इद्रीस ऐं ॿियो केरु अदा इम्तियाज़ लंजो इम्तियाज़ लंजवाणी जी जी असांखे यार को फौजिया सुमरो जो गानो ॿुधायो हा ज़रूर फौजिया जो बि कलाम ॿुधायां माना अञा ताईं फौजिया जूं केसटूं ॿुधो न तव्हां यार पाण में ठही वञे विड़ो छो था ए किथे विड़ूं असां पाण में घर में वेही ॻाल्हियूं करूं विड़ूं किथे जी ए असां विड़ूं किथे पाण वेठा ॻाल्हायूं अदा तू भाॼाई सां कोन इहो ॻाल्हि मोहर कंदो हुजी फोन ई कटे हुजे ग़रीब ए गुजारो थियो हुजे असां पाण में हेठा ॻाल्हियूं करूं तूं जीअं विढ़ंदा ॻाल्हायो अदा तो खे हाणे भाॼाई सां हे ॻाल्हि मोहर न कंदो हुजे हा हे जेका असां जेका ॻाल्हि कयूं कबाइले वारी मिसाल असां कल्ह खां वठी पाण में छा हुजूं विढ़ल हुजो हा कावड़ियल हुजूं माना हिकु चाहे खणी आई हुजे हा ॾिसो ठीकु हुजे माना तुंहिंजी मां ॻाल्हि ॿुधंदी हुजां माना इहो सम्झ भले विढ़ल हुजूं पर पोइ बि माना ईअं सम्झ हिकु ॿिए जी ॿुधंदा त हुजूं हिकु ॿिए सां माण्हू मिली जुली सघंदो हुजे हिकु ॿिए खे माण्हू सम्झाए सघंदो हुजे उहा बि हद न हुजे वरी विच विच टियों त कम खे ख़राब कयो हुजे न टियों न हुजे पाण में हल कंदा हुजो वरी टे मां वरी चौथों पैदा थी पवंदो हुजे ईअं न कंदा हुजो फोन कॉल हुजे हलो हेलो सलाम वालेकुम रामन भाउ छा हाल आहे वालेकुम सलाम छा हाल हुजे सुणा ख़ुशि चाक चङो भलो पंहिंजो नालो ॿुधाईंदो हुजी मीर सादिक रिंद कोयटा खां ॻाल्हायां थो रामन भाउ छा हाल आहे ख़ुशि ख़ैर लॻो पियो हुजे मां बि तुंहिंजो वॾो इंतज़ार कयो अची त बसि फ्रूट जी असली मथां बस भरे मोकिलींदो हुजे अलाए काथे तूं बि कहिड़नि कमनि में मसरूफ़ हुजी बस कमकार भी आहे रामन भाउ तूं असांजी भाॼाई खे तंग करे थो तुंहिंजा कपिड़ा धोए लटा धोए मानी टिकी सभु तयारु करे तूं भाॼाई खे तंग थो करे हा ते तुंहिंजी भाॼाई खे असली वरी मूं लठूं आणियूं हुजनि वॾो तूं को पासो खणंदो हुजे तूं पासो खणंदो हुजे बेसिधी तोखे तंग थो करे हा वाह वाह जी ॻाल्हि कई हुजे कोटा में वेही माना इहो वाह जी ॻाल्हि कई हुजे नुखे लॻी हुजे तूं 80 रुपए खां भाॼाई खे तंग करे थो तंग करे थो कहिड़ो मां घर में वेठो हुजां सॼो तव्हांखे मां घुमण फिरण न वेंदो हुजां घर में पोइ हे चवंदी हुजे माना घर में वेठो हुजे काॾे मूंखे कहिड़ो बनी ॿारो हुजे मां हर काण वेंदो हुजां ज़ाहिर मां घर में वेंदो हुजां रामन भाउ ॿियो ख़ैर हुजे सादिक प्रोग्राम ॿुधूं था वॾो एंजॉय कयूं था ज़बरदस्त प्रोग्राम आहे माशाअल्लाह तुंहिंजो हा बसि हे तव्हांजी असांजी ॻाल्हि मिले साॻी हुजे ॿियो मीर सादिक भला कोटा में को सर्दी बि आयो हुजे छा बिल्कुलु सीउ वॾा आहिनि हाणे रामन भाउ सीउ वॾा न आहिनि सीउ वॾो हुजे अबा वॾो सीउ आहे न आहे हो इहो रब खे दाल न कंदो हुजे अदा सादिक इहो कॾहिं कॾहिं थी वेंदो आहे हा साग खे वरी इहो बोड़ न कंदो हुजे हा न कलामड़ो को ॿुधाईंदे न अॼु हा मां हाणे कलाम सिखंदो हुजां ज़रूर तोखे ॻाए ॿुधाईंदो हुजां
हाणे तो मर्ज़ी- हुन मर्ज़ी चयो जे तुंहिंजो तूं न। ॿुधाईंदो हुजे। कहिड़ो कलाम ॿुधी? जलाल चांडियो ॿुधा ॿिए अधे बि फरमाइश कयो मुंहिंजो बि अची। हा यार अॻे वो कश्मीर खां ते फोन कयो जे जलाल चांडे लाइ, सो ज़रूर हाणे हा। जलाल चांडियो हलाए छॾां। वॾी महिरबानी। वॾी महिरबानी हुजे। साल जिते रहंदा हुजो, ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो, हर वक्त गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो, सभिनी खे खोड़ सारा सलाम ॾेई छॾींदा हुजो। मेरे सादिक मुंहिंजो भलो दोस्त हुजे, पोइ इन सां वरी मुंहिंजे कचहरी बि ठहंदी हुजे, पोइ ज़ेर ज़बर ते बि ॻाल्हि ॿोल ज़रूर थींदी हुजे, क़बाइली ॻाल्हि हद में रही हुजे, पर कश्मीर खां वठी कारूंझर ताईं, कारूंझर खां घोटकी इस्लाम कोट सभिनी ॿुधी हुजे या दां तुंहिंजी सभिनी ॿुधी पर हुजे। ॻाल्हि ॿुधंदी हुजी त मां ॻाल्हि करां कहिड़ी? कहिड़ी कंदो हुजे? इस्लाम कोट घोटकी घोटकी कारूंझर कारूंझर इन खां फिर कसमोर 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 खां वरी कश्मीर कश्मीर इस्लामाबाद कराची कराची हैदराबाद दादू दादू कोटा कोटा रामण अञा किथे किथे न पंहिंजो आवाज़ ॾींदो हुजे। सॼी सिंध छा सभु सूबा छा दुनिया पूरी ॾिसंदी हुजे, बताक तोखे भुल हुजे त रामण पागड़ी निंड पियो हुजे। निंड पियो हुजे, सुतो न सभिनि खे जगायो वेठो हुजे रामण घर में पागड़ी। न हलंदी हुजे, बाक़ी सभिनी खे जगाईंदो ज़रूर हुजे। घर में अॼु न त सुभाणे असांजी बि हुकूमत हुजे, बाक़ाइदा ईंदी हुजे मुंहिंजी बि हुकूमत, मां बि उहा मुसलसल जिदोजहद कंदो हुजां ऐं न करे ॾेखारिया त पोइ मूंखे बि चवंदा हुजो त रामण पागड़ी इहे ॻाल्हि रुगो करे छॾी हवा। सड़ी वई हुजे, वट न वींदो हुजे। जलाल चांडे साहब जो अहिड़ो भलो कलाम हुजे, सफ़ा छंडे फूके इहो छा कंदो हुजे? कलाम छंडे धड़ करे छॾियो हुजे। छंडे फूके नओं कलाम जलाल चांडे साहब जो सभिनी दोस्त, ख़ासि करे कश्मीर वारे दोस्त लाइ, इस्लामाबाद वारे लाइ ऐं कोटा वारे लाइ, छो त जेके जेके ॾिसंदा हुजनि उन्हनि सभिनी जे नाम हुजे। हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदा हुजूं पंहिंजे प्रोग्राम राम राधा में, साल जिते रहंदा हुजो, ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो, हर वक्त गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो। ओ मायरा दा वरी छा थियो हुजे, किथे फाथो हुजी? हे शान साईं दरवाज़ो खोलींदी हुजी, हाणे ने वञण जो तोखे खप हुजे, तोखे लाचारी हुजे, न खोलींदी हुजी, बसि हिते बचे इहो साड़ कीअं थींदो हुजे? रगो बस राधा बीठी हुजे, हिन जो इहो शान साईं दरवाज़ो खोलींदी हुजे, वांदी हुजां। मुंहिंजी शेर अची वई हुजे हिते, हे मां वञा इहो छोकिरो थोरी देरि लाइ मूं चयो ईअं वञी इहो खेॾी अचां, छोकिरा ॿाकरा इहो सॼा हुजे, निकिरणो हुजे, छोकिरा बीठा हुजनि, खेॾंदो हुजां, कंहिं कम धंधे जी कंदो हुजे। कमु धंधो हे महांगाई अहिड़ो करे छॾियो जे जेल में सूर विझी छॾियो जे दिल्ली न चवंदी कमायो हुजे जो महांगाई हुजे, महांगाई जो बि मुक़ाबिलो माण्हू कंदो हुजे, कमाईंदो हुजे त इन जो बि मुक़ाबिलो माण्हू करे सघंदो हुजे। मां फोन कॉल वठां पोइ इन जो जवाब पूरो ॾींदो हुजां। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम हुजे, भाकिर कड़े सरकारणा साईं बदीन खां बशीर अहमद पठान पियो ॻाल्हायां। बदीन खां बशीर अहमद पठान, अदा ख़ुशि चाक चङो भलो, ॿियो मिड़े ख़ैर लॻो पियो हुजे। दुआऊं तव्हां भाइनि जो, तव्हां ख़ुशि आहियो, तव्हांजी तबियत सही आहे? हा त तबियत त मुंहिंजी सही हुजे, करम हुजे मालिक जो। तव्हांखे लॻो छा त मूं को मूंखे तबियत में को मसइलो हुजे? भाउ दिमाग़ जो हुन खे चक्कर लॻंदो हुजे, सर्दी आई आहे इन करे थी सघे थो मसइलो। न न मां ईअं ठीकु, तूं साम्हूं तुंहिंजे बीठो हुजां ॾिसंदो हुजे, मां त सफ़ा चाक चङो भलो लॻो पियो हुजां। माशाअल्लाह माशाअल्लाह, अल्लाह से हमेशह तव्हांखे चङो भलो रखे। अरे ईअं वॾी महिरबानी हुजे। बदीन जो छा हाल हुजे? ख़ुशि हुजे? बदीन ख़ुशि लॻो पिया आहे, तव्हांखे सलाम पियो चवे। साईं वालेकुम सलाम। बदीन जी बि कहिड़ी ॻाल्हि कजे, शाइर सुघड़ अदीब ऐं बदीन में वरी एॾो ॾिसो जेका लाइब्रेरी लॻी पई हुजे, किताब पिया हुजनि, एॾा ॾाह उते आरामी हुजनि, माना बदीन बि बदीन लॻी पई हुजे। जी बिल्कुलु। त हिकिड़ी गाने जी फरमाइश असांखे करणी आहे। हा हुकुम करे छॾो। साईं आपदा परवीन जो को बि सुठो गानो असांखे ॿुधाइजो। ज़रूर ॿुधाए छॾूं, वॾी महिरबानी हुजे, लख थोरा तव्हां शामिल जिते रहंदा हुजो,
ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो, हर वक़्तु गुलनि जी मुस्कुराईंदा हुजो, सभिनीनि खे खोड़ सारा सलाम ॾींदा हुजो। सो वॾी महिरबानी। अॼु त मूंखे माना ईअं चवंदा जो गुल में जेका हुन कुंड खां हुन गुट खां हुन कुंड खां गुलनि में गुलदस्तो ठही वियो हुजे, सो फोन कॉल वसीले मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी हुजे। सच पुछंदा हुजो तव्हां ते नाज़ हुजे, मूंखे नाज़ हुजे। ॿुधंदा हुजनि, कहिड़ो रेडियो में ईंदा हुजो, ॾिसंदा बि हुजनि, इहो ॾिसंदा ॿुधंदा ॿुधंदा हुजनि। हुजो। हिकिड़ी फोन कॉल हुजे। हलो अस्सलाम वालेकुम अदा रामू, छा हाल आहे? ख़ुशि आहियो? ख़ैर प्रोग्राम सुठो पियो हले। इहो तव्हांजो जेको आहे इहो छा करे ॾाढो सुठो थो लॻे तव्हांजे प्रोग्राम में। वालेकुम सलाम अदा, ख़ुशि चाक चङो भलो, तुंहिंजो आवाज़ बि ॾाढो सुठो हुजे। भाउ मुंहिंजो कहिड़े शहर खां ऐं किथां? मोहम्मद रिंद पियो ॻाल्हायां, सेठा जा ख़ैरपुर खां। हाय हाय मोहम्मद रिंद खैरपुर सेठार जा। हाय हाय खैरपुर बि छा न शहर हुजे। खैरपुर जो मां वॾो थोराए थो हुजां यार। अदा मां पेपर पियो अदा जी जी अदा जामन जी अदा जी। मां पेपर पियो चेक कयां, तव्हांजो प्रोग्राम बि ॾिसां पियो, ॾाढो सुठो लॻे। पेपर बि चेक करी वरी प्रोग्राम बि ॾिसी पोइ हिनखे सही आहे की ग़लति कीअं कंदो हुजी पोइ। मैथ पढ़ाईंदो आहे न, बसि तव्हांजे प्रोग्राम में उहो सही बि ग़लति बि सही थी वञे थो। हा ईअं वरी माना हिसाब बि अचो वञनि, मां अहिड़ो ॻाल्हायां जो हिसाब बि थियो वञनि। हा हा देरि कोन थो थिए दादा। हला माना मां मूंखे वरी ख़बर ई न हुजे त मां अहिड़ो ॻाल्हायां जो हिसाब किताब पाण ई थी वेंदो हुजे। हा जाते ॿ लिखां पियो, ॿ थी वञनि पिया। अॼु जो ख़्यालु कयो घणो। हा उनजो त ख़्यालु हुजे, माना 2 लिखी 4 थी वेंदा हुजनि, हिसाब बराबरि हुजे। जादूगर त हे ॻाल्हाए त जो सभु पेपर थी वेंदो हुजे। हा अॼु तव्हां सां विड़े पियो घणो, मां चवां थी ख़्यालु रख। हा न मां किथे विड़ा हुनजो ख़्यालु रखंदो हुजां बाक़ाइदे। अदा जीव करां मां उस्ताद आहियां, रियाज़ी पढ़ाईंदो आहियां। सही मां तव्हांजे पहिरें जुमिले मां सम्झी वियुसि, इन करे मूं चयो हुजे जी करां जी उस्ताद जी। उस्ताद जो अंगूठो ॾाढो सुठो थो लॻे मूंखे। माफ़ कजो मां विच में ॻाल्हाए वियुसि, मूंखे ॻाल्हाइण खपंदो न हुजां तव्हांजी ॻाल्हि जे विच में, पर ख़ुशीअ में मूं वरी विच में टप ॾिनो ॻाल्हि जो, इन जे करे त अंगूठो तव्हांखे सुठो थो लॻे मूंखे। हे अजरक हुजे, अंगोछो न हुजे। अंगोछो वरी ॿियो अलॻि पेती में पियो हुजे। हा इहो मूंखे ॾाढो सुठो लॻे थो, मुंहिंजे मोकिले ॾियो भला इहो। साईं 100 दफ़ा तव्हां 100 दफ़ा अहिड़ा उस्ताद हुजो कुल ते पोतड़ो बि न छॾींदा हुजो। तव्हांखे ख़ुशि रखे, अॼु जो सलाम ॾियो घणो। वॾी महिरबानी हुजे। तव्हां उस्तादनि लाइ लख इज़तूं हुजनि, ऐं उस्ताद जेके हुजनि उहे मुंहिंजा रहबर हुजनि। माण्हू वरी हिते सम्झनि को पासे जो को 2 ॾींहं 4 ॾींहं को घर जो हिकिड़ो को कुनी विरहाइण जो फ़ैसिलो बि करे न, उनखे वरी चङो सम्झंदा माण्हू वरी उनखे पोयां लॻी पवंदा हुजनि। रहबर उहो हुजे, उस्ताद उहो हुजे जेको तव्हांखे इल्मु पढ़ाए मंज़िल ते पुॼाईंदो हुजे। मां उनखे उहे जेके तव्हां जहिड़ा उस्ताद हिसाब चेक कनि, असां सां बि ॻाल्हाइनि, असांजो ख़्यालु रखनि, असांजी ॿोली जो ख़्यालु रखनि, ऐं मोहबत वंटीनि। ख़ुशी न ॻाल्हि जी आहे। साईं सलाम आहे तव्हांखे। साईं अॻिते हेठि किरी पवां असां। फोन कॉल हुजे। हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम हुजे। राणा केरु कहिड़े शहर खां? वापदा कॉलोनी गुडू जिला कश्मीर खां मोहम्मद हनीफ शाह। साईं हनीफ शाह ख़ुशि चाक चङो भलो, जेको वञी जो गुडू ते वेही रहियो हुजे त वरी न पर घोर लधी हुजे। बसि छा कजे, तव्हांजो प्रोग्राम अॼु ॾिसूं था त माशाअल्लाह शुक्र आहे, बहितरीन तव्हांजो प्रोग्राम जेको काफ़ी अरसे खां पोइ ॾिठो आहे। माना एॾा साल थी विया हुजनि, दुआ सलाम न कई अथई शाह साहब, कर हिसाब। हिसाब बिल्कुलु वाक़ई ॻाल्हि तव्हांजी सही आहे, पर छा कजे प्रोग्राम न ॾिसूं पिया न, ख़बर न हुई त अॼु प्रोग्राम अचानक ॾिठो तव्हांजी हाज़िरी भराई असां। मूंखे चिटो पिटो ॾिसो यादि हुजे, ईअं जहिड़ो तव्हां मुंहिंजो कर्ज़ु रहियल हुजे, माना एॾो पियो यादि कयां मां।
न सही वो बिल्कुल मोहब्बत आहे न खिली जान छॾाए दो हे मोहब्बत कर्ज़ मुंहिंजो न हुजे इहो मोहब्बत वारो कर्ज़ हुजे अदा हा बिल्कुलु उहो मां बि चवां थो न मोहब्बत आहे इहा बि हा इहा मोहब्बत हुजे इलाइक़ो दोस्त अंग अखर ॿोली इहो बि को न हो ॼाणे न अदा हा इहो त बिल्कुलु आहे हा उहो ॾाण खां जी 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 चवंदा न सुनारे जो कदुरु सोन ॼाणे हा हाणे सोन खे बि ॾिस ज़रूरत ठाहिण वारे जी पई हुजे छो पई हुजे बिल्कुलु हा न त सोन हुजे न पोइ हाणे बिल्कुलु रावण बि इहो हुजे रावण खे सिंध सॼो माना ठाहे छॾियो हुजे सिंध जे सूरनि ठाहे छॾियो हुजे वात में जहिड़ो ॻाल्हाइण मूंखे सेखारे छॾियो हुजे हा बिल्कुलु साईं ॿियो ख़ैर हुजे चांहि पाणी को मानी टिकी को ॿियो को नओं ताज़ो को ख़ैर वॾी महिरबानी जो गुड्डू खां बि ॾिसो न त अॻे ॿुधंदा हुजूं ख़बरुनि में त गुड्डू में अॼु पाणी घणो हुजे हाणे त मां साईं खां पुछी वठंदो हुजां न पुछो न हुजे हाली गुड्डूअ में पाणी थोरी हेठी सतह जो हुजे इन करे ॻाल्हि मां थोरी कबाइल वारी मूंखे उहा ॻाल्हि कबाइली जेके मसइला हुजनि न इहो मुंहिंजे हिते असुल सफ़ा अटकी पी रहिया हुजनि मूंखे अधे ॻाल्हि मूंखे इहो इन करे अधे ॻाल्हि ॿुधायो न पंहिंजो ॾुख शेयर कयो त हीउ सकाफ़ती ॾियारो मूं न मल्हायो हुजे उहो इन जे करे जो कबाइली मसइलनि जे करे मां घर खां ॿाहिरि न निकितो हुजां तूं ताज़ा ॿाहिरि न निकितो हुजी उते नियाणियूं असांजूं जेके भेनरूं हुजनि नंढड़ा बालक जेके हुजनि उहे तइलीम खां पोइ हिते रहिजी वेंदा हुजनि ऐं उन्हनि खे कहिड़ी उन्हनि जे ज़हन ते ख़ुशी उभरंदी हुजे उन्हनि जी त ज़िंदगी ईअं गुल वांगुरु मुरझाइजी वेंदी हुजे न मूंखे अहिड़ो फॾो फसाद खे न को आऊं ॾिसां न को वरी आऊं ॿुधां सही चवंदा हुजो भली हज़ारे लखे माण्हू बीहनि न ऐं सही सच पच आऊं चई छॾियां त भली अदा भली बुख भरम जी पर सल न वञे सान भली मर्द बि उहो जेको पासे वारे जो ख़्यालु करे मर्द बि उहो जेको रिश्ते जो ख़्यालु कंदो हुजे मर्द उहो जेको पाड़े वारे जो बि ख़्यालु कंदो हुजे भली हिक ॿिए सां न ॻाल्हायूं पर अंदर में त सचा हुजूं न अदा इहा कहिड़ी ॻाल्हि हुजे त हुन जा ॿ मुड़ुस किरी पिया हुजनि हुन जा ॿ मुड़ुस यार इहो त ज़ुल्म हुजे न इहा कुदरत अलाह वटि हुजे इहो असांजे हथ में न हुजे ॾुखियो हुजे यार इहो नसलनि तो इहे जहिड़ा मिले हे इहे नसलनि तो इहे जहिड़ा इहे ख़तम करे छॾियो घर में वियो हिक कुंड में ईअं कॾहिं दिलि चवंदी हुजे त असां घुमण ईंदा हुजूं त इन पासे इहो ॾिसंदा हुजूं त कीअं था उथनि विहनि राज भाग वारा माण्हू हुजऊं असां चवंदा हुजनि अदा इहे माण्हू राज भाग वारा वञ त बसि अङण बहकंदो हुजे 100 माण्हू उते पखी बि जेको हुजे उहो बि अनाज लाइ बि पखी बि भई पखी अमन वारी जाइ ते लहंदो हुजे ऐं मोहबत वारी जाइ ते सभु को लड़ी ईंदो हुजे इहा तव्हांजे ज़हन में हुजे हाणे वरी हिकिड़ो कलाम सहेल अलाए कहिड़ो कलाम चयो हुजे अधे मूंखे कंहिंजो फौजिया चयो उन खां अवल ॿियो बि को कलाम चयो हुजे मांझी फ़कीर चयो हुजे हीअं हिसाब हीअं अञा हिसाब मुंहिंजो रहियल हुजे तोॾे छा जो रहियल हुजे 80 रुपए वारो हिसाब हाणे ठहियो 80 रुपए जो हिसाब वठंदो हुजे मां बि घणे वॼे ॿुधाईंदी हुजां फौजिया सुमरो जो कलाम हुजे भला इहो बि हलाए छॾींदा हुजूं हींअर भला किथे पियो गुज़ारी मिलण महांगो थी वए उन खां पोइ वापसि ईंदा हुजूं अञा खोड़ सारा रंग ऐं खोड़ सारियूं कचारियूं हुजनि जेको शेर चयो हुजे न इहो मुंहिंजे हिन रामू राधा जे पस मंज़र में जॾहिं बि हिन जो आलाप हलंदो हुजे न ऐं भली ख़ुशी वारी ॻाल्हि कंदो हुजे अव्हां जे चेहरनि ते मुरकू असां ॾींदा हुजूं पर इहो उन लाइ हलायूं जिन वटि दर्द हुजनि जिन जे घर ते दर्दनि जो ईअं मींहुं वसंदो हुजे जिन जे ज़हननि ते इहो दर्दनि वारा इहे सूर जेके आहिनि हर घड़ी पियल जिथे अमड़ जो चेहरो मुरझायल हुजे जिथे बालक स्कूल न वेंदो हुजे जिथे पंहिंजा परे थी विया हुजनि न हीउ शेर मूं अधे जे मूंसां कबाइली वारो इहो सूर वंडियो हुजे न हीउ उन जे लाइ इहो शेर मूं उनखे नाले बि कयो हुजे उनखे मूं डेडिकेट बि कयो हुजे ऐं मां हर ॻाल्हि हर रोज़ अदा इहा ॻाल्हि ज़रूरु करां त तूं जॾहिं मूंखे फोन करे चवंदो हुजे त असां खीर खंड थी विया हुजूं
पोइ रमण बागड़ीअ खे बि सुकून ईंदो हुजे। न त इहो मसलो असां जॾहिं अचूं तॾहिं असां इहो मसलो पेश करूं। इहो ज़रूर करूं, इन ते ॻाल्हि करूं। हिकिड़ी फोन कॉल हुजे उहा वठंदा हुजूं। हलो 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 हेलो अस्सलाम वालेकुम अदा। वालेकुम सलाम हुजे। अदी केरु कहिड़े शहर खां? अदा मां खुशबू थी ॻाल्हायां हैदराबाद। अदी खुशबू हैदराबाद खां। अदी छा हाल हुजे? ख़ुशि चङी भली हुजी। अदा खेल लॻो पियो आहे, तव्हांजो प्रोग्राम एॾो सुठो आहे, ज़बरदस्त सुठा गाना हलाईंदा आहियो माशाल्लाह। तव्हां अलाह से कामयाब ॾींदा प्रोग्राम तव्हां हिट करे। वॾी महिरबानी हुजे अदी, वॾी महिरबानी हुजे। तव्हां कलामनि खे बि ॾिसो, प्रोग्राम तव्हांखे सुठो लॻे, माना तव्हांजो ॾींहुं सुबुह खां वठी सुठो गुज़रंदो हुजे, ॼण असां सम्झो त ईअं लख खटियो हुजे। न न असांजो प्रोग्राम सुठो लॻंदो आहे माशाल्लाह। तूं हुजी छा करे अदी सां ॻाल्हायां, तूं मस्करियूं वठ। नंढड़ो हुजी जो ईअं रजंदो हुजी, झक खई खाईंदो हुजी। अदी अदी साहब ॻाल्हायां थी। मस्करियूं कंदे ॻाल्हाईंदी हुजे अदी सां। अदी छा हाल हुजे? ख़ुशपास हुजो, ठीक ठाक हुजो। खैर खैर तव्हांजी माशाल्लाह अदाकारी एॾी सुठी आहे, ज़बरदस्त माशाल्लाह ज़बरदस्त था लॻो। तव्हांजी अदाकारी ॾाढी सुठी आहे। आदि वॾी महिरबानी हुजे, वॾी महिरबानी हुजे। तव्हां शामिल थियो हुजो, वॾी महिरबानी हुजे। हे मुंहिंजी ॻाल्हि खे पूरो ॿुधे हिनखे। हाणे हे जेको हुजे तूं हिन खां डिॼी मूंखे त खिल अची गई हुजे छो के मां हीअं करां के अदी सां ॻाल्हाई वरी हिन खे ईअं ॾिसी के मूं ॾे ईंदो हुजे के मां बि वरी अहिड़ो कमु कयो हुजे। हाणे हिन खां तूं डिॼी छॾ न न डिॼंदो हुजी, सही ॿुधाईंदो हुजे। मूंखे कोई खां हिन खां मूंखे अजीब लॻे। मां परे करे हे छा करे। हाणे नंढड़ो थींदो हुजी, नंढड़ो कजे पोइ वारे हिनखे हिन रखियो हुजे, हिनखे हितां हीअं करे हीअं कजे, मूं चयो हेॾे वेंदो हुजे, पर हेॾे जो आयो हुजे त मां हिन खां जो हीअं छिड़क जो भरियो हुजे। अरे सट न पची वेंदी हुजे, अहिड़ो पाण खे उछलाईंदो हुजे। हिकिड़ी फोन कॉल हुजे वठंदो हुजे। हलो हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम हुजे। अदा केरु कहिड़े शहर खां? अदा अहमद अली अरबाब दोस्त करे हाला पुराना खां। अदा छा हाल हुजे? अदा ख़ुशि चङो भलो? अल्लाह जा एहसान, तव्हां ख़ुशि आहियो? अदा खेर लॻो पियो हुजे, तव्हां ठीकु ठाक हुजो, तबियतूं बाल लॻियूं पियूं हुजनि। अल्लाह जा एहसान, तव्हां ख़ुशि? खेर लॻो पियो हुजे, हालात जी मौसम कीअं हुजे, तव्हां ठीकु हुजो, कीअं ज़िंदगी गुज़रंदी हुजे। अल्लाह जा एहसान, हालात जी मौसम बहितरीन आहे। हालात जी असां ख़ुशि आहियूं, तव्हां ख़ुशि आहियो भाउ? साईं खेर लॻो पियो हुजे, सॼो हाल अहवाल तव्हांखे मालूम लॻो पियो हुजे। हाला इल्मी अदबी सकाफ़ती शहर हुजे। हाला खां थोरो हिन वञूं त असांजे हादी हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भेटाई माना इहो तव्हांजो इलाइक़ो माना ईअं मखण जो मखण हुजे साईं। हा साईं बिल्कुलु बिल्कुलु आहे, अगरि सही आहे। शाह लतीफ़ साईं सरवर नूह साईं असां वटि आहे। हा साईं बिल्कुलु हुजे। लाइब्रेरियूं मखदूम तालिबुल मौला जा कलाम आहे, छा ॿुधाईंदो हुजां। वॾा ख़ुशि नसीब हुजो साईं वाह जे इलाइक़े में। ऐं इहा बि वरी असांजे माण्हू जेके हुजनि उन्हनि खे वरी इहा सोच बि घटि हुजे। इलाइक़े में केॾियूं वॾियूं शख़्सियतूं केॾा वॾा बुज़ुर्ग पैदा थिया हुजनि, उहो इलाइक़ो ख़ुशि नसीबनि जो हुजे। ऐं उते वरी उहे जेके माण्हू हुजनि उहे इल्मु एॾो ई पिराईंदा हुजनि, एॾो वॾो ज़हन रखंदा हुजनि, एॾा वॾा वरी अकाबर उते ॿिया पैदा थींदा, हुनर में ॿेड़ा पैदा थींदा हुजनि, तॾहिं वञी ॻाल्हि पाण में ठहंदी हुजे। हाणे भला ईअं कंदी हुजे, तूं पाड़े ओड़े में खणी भला इहे ई हाणे घर छॾ। हाणे 80 रुपए जी ॻाल्हि जेका हुजे चिटी कंदो हुजे। 80 रुपया जेको हुजे न हे तूं सम्झंदो हुजे, इनखे पासे ते रख, पोइ तूं ॻाल्हि कर। 80 जी ॻाल्हि चिटी कंदो हुजे। हा पोइ इनखे छॾ न सिधी, इनखे छॾ हुते रखे ईंदी हुजे। हलो हाणे 80 जी मां तोखे ॻाल्हि यादि ॾियारींदी हुजां। 80 रुपया मुंहिंजो 50 जो नोट हुजे, उहो हिंज लॻल हुजे, हिंज 50 जो। 10 जो नोट हुजे, हिकिड़ो हुनखे 3 दफ़ा टेप सोल्यूशन लॻल हुजे, हा न। ॿियो नोट हुजे उहो थोरो वरी पुराणो हुजे, ईअं सम्झो ॾाॾे जे दौर जो हुजे। 10 वारो जेको नोट हुजे बाक़ी उहो कड़क हुजे। हा जहिड़ो हाणे दस्ती मां निकितो हुजे। माना ईअं सम्झो मुंहं वांगी सफ़ा, मुंहं वांगी कड़क हुजे। हाणे ॿुधंदो हुजे,
है जेको शाम जो वियो हुजी पापन जी हेनी थेली वरती हुजे चबड़क चबड़क कंदो हुजी हा इहो 50 उते खपायो हुजे 10 रुपया फकीर आयो हुजे उनखे ॾिना हुजनि वो सदके लाइ ॾिना हुजनि हा टेप सोल्यूशन वारा त घर में जेको बि मसलो मसाइल हुजे इहो मना इहो टरंदो हुजे सदको लाज़मी हुजे हा बाक़ी जेके 10 रुपया तुंहिंजा कर्क हुजनि हा उहे मां तुंहिंजी अमानत पई हुजे हाणे बाक़ी ॿी का ॻाल्हि कंदो हुजे कि राधा खे चवंदो हुजे कि मुंहिंजे 80 रुपए ते पई हुजे कि राधा तुंहिंजी चेर हुजे पोइ 10 रुपया तो गंढ में ॿधा छो खया हुजनि हुता इहे मां चयो हुजे ॾींदी हुजांसि मूंखे अॻु ई ख़बर हुजे कि इहो 80 जी ॻाल्हि ज़रूर थींदी हुजे पोइ हिसाब जो पक्को हुजे मूं जिथे रखियो हुजे उहा बि ख़बर हुजे पर तो हिकिड़ी फोन हिसाब कॉल जो पक्को हुजे त राधा बि पक्की हुजे हिकिड़ी फोन कॉल हुजे हलो भाई तूं मूं त सही ॿुधाए त 50 जो नोट हीअं पियो हाणे हुजे 10 रुपया वठंदो हुजे न मलाली पाप वठी पीअंदो हुजे चटींदो हुजे हलंदो हुजे ॿियो बाक़ी 10 रुपए में छा मिलंदो हुजे 10 रुपया बि अहिड़े दौर में माना हुजनि खीसे में ईअं खीसो बि रुगो रड़ियूं छो कंदो हुजे 10 रुपया नंढड़ो ॿार बि न वठे असां पाण खे ॿार सम्झी ज़िंदगी गुज़ारींदा हुजूं 10 रुपया नंढड़ो ॿार बि न वठे रगो चवनि 20 ॾींदा हुजो 50 ॾींदा हुजो हाणे न मां 50 त ॾींदो हुजे तूं वरी असांखे वही ॿुधाई त 10 रुपया हुजनि मूंखे त ॾींदो हुजे पोइ साॻिया तोखे 10 रुपया ॾियां वठ साॻा 10 रुपए में छा थींदो हुजे 20 त कंदो हुजे न 20 रुपया ॿाहिरि वञूं को तव्हांजो 10 ॾींदो हुजे ॿिया 10 ॿी बि ॾींदो हुजे भला खंड वठंदी हुजां भला 10 ॿी बि ॾेई छॾींदो हुजे भला खीर लॻी त वठी चांहि ठाहियो 10 रुपये में खीर मिले हे मिलाईंदी हुजां न ये जरी पुरजी खंड पती पई हुजे हुन में चांहि ठाहे तोखे निरणे में हणा ॾींदो हुजे 10 इहा ईअं चवंदी हुजे न खीसे में हुजनि हाणे पना पिया हुजनि हिसाब किताब हुजे भरण वारो वॾो घर जो हिसाब किताब हुजे मिड़े इहो ॾातार हलाईंदो हुजे बाक़ी तोरो किथो चढ़ियल हुजे अॼो का रंग इन हिसाब किताब ते पूरा थिया हुजनि हिसाब किताब बि ज़रूरी हुजे सो हिसाब किताब सां ई ज़िंदगी बि हलंदी हुजे ऐं अॼु पढ़ण का लिखण कमी कोताही थी हुजे त माफ़ी जा तलबगार हुजूं ज़िंदगी रहंदी हुजे त मथे हफ़्ते नवां रंग खणी अवां जी ख़िदमत में ज़रूर हाज़िर थींदा हुजूं सो वेंदे वेंदे हिकिड़ो सुहिणो लाॾो हुजे जिजी ज़रीना बलोच जो हुजे मोरड़े अला अला लॻो मन मारुन सी ये अवां सभिनी जे नाम हुजे जिते जिते ख़ुशियूं हुजनि शादियूं हुजनि उन्हनि सभिनी अंगणनि जे लाइ इहो असांजो गीत हुजे सॾ में सॾ हुजे राम राधा ऐं मेरा टीवी जा सभई रंग अवां सां गॾु हुजे जाॾे पेर हुजे ॾाढे खेर हुजे जीअं लतीफ़ जीअं लतीफ़ जी ॿोली